अवललाहुलीम आलालम जोधणी अवललाहुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे। सो बेटाई साईं जे हिन बेत सां गॾु सभिनी साणीअ वासियुनि खां ॾेह तोड़े परॾेह वासियुनि खे सिक भरियो सलाम हुजे। दुआ हुजे त साल अवां जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। अवां जे सिक ऐं हुब में प्रोग्राम रामू राधा में रामूअ जे तरफ़ां भलीकार हुजे हिकु दफ़ो ॿीहर ऐं दुआ हुजे त हमेशह पंहिंजे अङण में ईअं ख़ुशहाल हुजो महकंदा हुजो बचड़नि सां गॾु ज़िंदगीअ खे ख़ुशगवार गुज़ारींदा हुजो। मौसम त सर्द हुजे मौसम थधी थी वई हुजे ॾाढो ॾिसूं त सरती हुजे तोड़े धरती हुजे उनखे सावक जो चोलो पहिरियल हुजे। सो इहो सावक जो जेको धरतीअ ते इहा जेका सावक ई सावक नज़र अचे साल या साद आबाद रहे ईअं ई सिंधु वहंदो रहे ईअं ई पाणी ईंदो रहे ऐं असांजूं जेके ज़मीनूं हुजनि इहे ई आबाद हुजनि अनाज उपाईंदियूं रहंदियूं हुजनि ऐं असांजा मारूअड़ा झांगीअड़ा सदा ईअं ख़ुशि हुजनि माल सां वग सां इल्म सां अदब सां टिमटार हुजनि। ऐं पर जिथे वरी ॾुखियाई हुजे जीअं पिशावर सानियो थिए जंहिंमें स्कूल जा मासूम बालक जेके हुजनि उहे ॾिसो केतिरा बालक शहीद थिया हुजनि त उन्हनि खे बि 9 साल गुज़री विया हुजनि 9 साल गुज़री विया हुजनि त इहे जेके ॾुख हुजनि ॾुख ॾाखड़ा इन्हनि मां बि निकिरण लाइ इहो हल हुजे त हिक ॿिए सां मुतहद हुजो हिक ॿिए ते जेको हुजे उहो भरजलो थी हलंदा हुजो सभु को हिक ॿिए खां परे न हुजे हिकिड़ी धरती हिकिड़े मुल्क में रहूं त सभु हिकु जहिड़ा हुजूं पोइ इन में जेका कुल्फत हुजे इहा न हुजे। सो इहो पिशावर जेको सानियो थियो हुजे इनखे 9 साल गुज़री विया हुजनि त हिन जे कुटुंब सां असां अॼु बि उन ॾुख में बि शरीक बि हुजूं। इहे जेके ॾुख हुजनि इहे वॾा ॾुख हुजनि इहे वॾी तकलीफ़ वारा ॾुख हुजनि। सो इहे जेके मासूम बालक हुजनि मासूम बालकनि जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि खे तालीम लाइ हिमथाईंदा हुजो उन्हनि खे तालीम ॾियारींदा हुजो तालीम सां उन्हनि खे टिमटार कंदा हुजो हुनुर सां उन्हनि खे मालामाल कंदा हुजो त इहे अव्हां जे नस्ल खे इहे अव्हां जे आईंदे खे इहो बहितर कंदा हुजनि ऐं अव्हां जी ॻाल्हि ॻाइबी हुजे पोइ। सो अॼु इन सानीअ जे करे महिराण टीवी जेको सथु हुजे उहो त हमेशह असांजे मुल्क जे जेके बि ॻाल्हियूं हुजनि जेके मसइला हुजनि उन में हमेशह भरजलो हुजे महिराण टीवी हमेशह ॾुखनि सुखनि जी तर्जुमान हुजे। सो महिराण टीवी ते इहे बि जेके हुजनि ॾुख सुख इहे हर घड़ी अवां ॾिसंदा बि हुजो पोइ उते वरी प्रोग्राम उते ख़ुशियूं उते लाॾा गीच उहे बि ज़रूरु ॾिसंदा पर ॾुख ऐं सुख में माण्हू जेको गॾु हुजे ज़िंदगीअ जा असुल जेके हुजनि ॿांह ॿेली सहकारी उहे हुजनि। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआति में बि अहिड़ो ई हिकिड़ो जेको हुजे दुआ या जेको कलाम हुजे उहो अव्हां जे नज़र कंदा हुजूं उन खां वापसि अचूं त पोइ अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे। साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु छंछर जो ॾींहुं हुजे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजो ऐं छंछर जो ॾींहुं ही जेको डिसंबर जो महीनो हुजे सॼे साल में जेके ॾुख तकलीफ़ूं जेको हुजनि उहे हिन ई महीने में अचे सभु ॻणींदा हुजूं त साल कीअं गुज़रो हुजे हिन साल में छा थियो हुजे कहिड़ी महांगाई थी हुजे सियासत में छा थियो हुजे पेट्रोल लथो हुजे डीजल बि लथो हुजे पर हाणे इहो कमल लहे कमल चढ़ी वञे ईअं ख़बर ई न पवे केॾी महिल ॾिस के चवनि के हेतिरे जो हुजे वरी जो वठण वञो चिते के वरी हेतिरे जो हुजे वरी मगज हीअं चकरूं खाए जमानो गोल हुजे गोल
पेट्रोल ऐं हो डीजल ईअं हुजे जहिड़ो वण ते नोलू अचे वञे। हा इहो कम लॻो पियो हुजे। हिन स्पीड में तुंहिंजी ॻाल्हि वेड़ी हुजे मूंखे खिल निकिरी वञे। हा चल छा चवी इहो जहिड़ो वण ते नोलू अचे वञे माना पेट्रोल ऐं डीजल ईअं हुजे। टुक वरी टुक लही ते हाणे इहा कहिड़ी माण्हू खे का ख़बर हुजे त हाणे हिकिड़ो अञा में सतोरी खणी असां ख़ुशी करूं कि हाणे लथो हुजे। हल जो जिते वरी जो कम थींदो हुजे वरी हीअं करे वेठा हुजूं। हा वरी चवनि अब दुनिया में वरी महांगो थी अब दुनिया में छा थियो हुजे त वटि कहिड़ो सदाईं सस्तो हुजे कहिड़ियूं शयूं सस्तियूं जो अचेव पिया कंदा हुजो। हा बस बाक़ी हुजे कि माण्हू खे पंहिंजी जेको हुजे सुजागी हुजे। हाणे माण्हू खे पंहिंजी अख पटण खपंदी हुजे रगो हिन ते न हलंदो हुजे इहा असांखे छा ॾींदा हुजनि। बसि इहो पंहिंजा मालिक साईं जी कृपा हुजे जो माण्हू पंहिंजो साह पाण खणे। हा जे इहो बि हुननि जे हथ में हुजे कि वॾी मुश्किल थी पवे पोइ त मशीनूं ई खुटी वञनि साह खणण वारी। हा गई सवांगी बंदि करे छॾीनि पोइ त वॾो मसलो हुजे ज़मानो गोल लॻो पियो हुजे। इहो मालिक साईं सोहाब आहे प्रोग्राम जेको हुजे महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे उन ते बि अव्हां ॾिसी सघंदा हुजो उनखे अव्हां सब्सक्राइब करो बेल आइकन वॼाईंदा हुजो कमेंट कंदा हुजो लाइक कंदा हुजो पंहिंजी उन में ॻाल्हि मोहाड़ जेका बि हुजे अव्हां लिखो असां वरी हिते उहा शामिल करे छॾूं। हा पर उन सां गॾोगॾु वरी इहो नंबर हले हिन ते अव्हां फोन कॉल करो सो हाणे फोन कॉल बि अची वई हुजे। हलो वालेकुम सलाम। अदा हाजी गुलमान साईं छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहाल अदा ॿियो ख़ैर हुजे। अबा सीउ त हुजे बसि पोइ थोरो तिड़को हुजे बचा पिया हुजूं। हा राधुल ठीकु हुजे राधुल कीअं हुजो अदा ठीकु हुजो घर वारा सभु ठीकु हुजनि। सभु ख़ैर अव्हां पंहिंजो ॿुधाईंदा हुजो कीअं हुजे ॾांची मौसम सीउ कीअं हुजे। हो बा पोइ थोरी माण्हू हाणे जिते किथे लॻो पियो हुजे। हा ज़रूरु ॿुधाईंदा हुजो उस्ताद मोहम्मद जुमन जो कलाम बजे अव्हांखे वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। तोखे वरी हाणे महांगाई जे दौर में ज़मानो ॾिसी कि अलाए किथे पतो हुजे हिन घर गोया सुरमे दाणे हुजे हिकिड़ी तीली ॿी तीली साकरी हो हिनखे थोरो हिते रखंदी हुजी पाण सां पर सुरमा पाए अख में वात छो पटींदो हुजी वठंदी त हुजी मां कहे त टेबल हुजां एक टेबल हुजे नींदो हुजाए हल रिजड़ा वेड़ो लॻो पियो हुजे कीअं सुरमा पाई हो हाँ सही हुजे हिते सही हुजे हाँ राधुला सही हुजे हाँ नींदो हुजे सुरमा पाई हरणो करी करो नंढड़ो ॿार हुजे न मूंखे न खपंदो हुजे अल्लाह वरी खणे हेॾे विझे मां कोन पाईंदी हुजां अधी पाईंदो हुजां टिको कढंदो अख में दर्द थे कोन हणदी हुजां तोखे लॻाइण कोन अचेयो न लॻाए छॾां हे ॾिसी लॻाए सही लॻाईंदो हुजे हा सही हुजे हिते किथे त लॻंदो हुजे सा हुन हिते हो कोन लॻे हो चलो खेल खत्म सॼो मुंहुं खणी हली का विझंदा हुजी सो अॼु हे तयारी करां तो मेड़ा बि लॻा पिया हुजनि सूफ़ी मेलो को ॿियो मेलो सुरमा पाए तयारियूं करे को माण्हू वञे वरी अॼु 16 डिसंबर हुजे ऐं सिंधी लोक अदब जो ॾियारो हुजे सो लोक अदब जा जेके माण्हू हुजनि पोइ हुनरमंद हुजनि कारीगर हुजनि ॾोर बेत पढ़ण वारा सुघड़ हुजनि ऐं महिनत कस जेके हुजनि उहे सभु जेके हुजनि इहे भिटाई साईं जे रिसाले जा सहेड़ियल जेके हुजनि किरदार हुजनि सो अॼु लोक अदब जो ॾियारो हुजे
उनजे करे ही रंग बि जेके हुजनि असांजे जेके हीअ सॼी किरत हुजे ही घर हुजे इहो सॼो लोक अदब सां सहेड़ियल रामो हुजे। राधा बि जेको हुजे लोक अदब में हुजनि। हा हा असां उन में अचूं। असां सदाई माना जेको हुजूं ईअं हुजूं। हा लोक ऐं फोक सां असां गॾियल हुजूं। हा मस्करियूं मजाकूं खिल भोगा गीचे पोइ झुमरियूं इन्हनि सां असां बि गॾियल हुजूं। सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम जे तरफ़। उस्ताद मोहम्मद जुमन जो कलाम हुजे। ओ यार ॾाढी इश्क आतिश लाई यार ॾाढी। सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। नाज़रीन हिकु दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हेलो वालेकुम सलाम। अदा के अबा ख़ैर हुजे अव्हां ठीकु हुजो केरु किथां कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदो हुजे थो? वाह वाह भली करे आया हुजो मेरापुर वारा दा ठीकु हुजो चङा भला हुजो। बस यार अॼु ॿ ॾींहं हुजनि ॿ कम हुजनि ॿ दावतूं हुजनि सो उन जे करे सबू सां तयारी कई हुजे। इहो कमु त भलो पर हाणे चाचीअ खे काबू कयो जेके प्रोग्राम करायो न यार उन हाणे की या चाची तुम्हारे घर में ठहे या भॼ तयार लगी वेठी हुजे। ॿियो सभु ख़ैर हुजे अव्हां ख़ुशि हुजो। अॼु ख़ुशि आहियो ख़ैर लॻंदो आहे तव्हां ॿुधायो। ख़ैर ठीकु ख़ैर लॻी लॻो पियो हुजे तबियत सही हुजे अव्हां जी तबियत सही हुजे घर वारा ठीकु हुजनि। अल्हम्दुलिल्लाह घर वारा तव्हांखे सभु सलाम पिया चवनि। वालेकुम सलाम असांजे तरफ़ां बि खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। लख 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 तव्हांजा क़बूल सलाम। बाक़ी चाचे खे थोरो पटरो बदिराइण खपा वीआईपी पियो लॻे। बस इहो चाचा रुगो ख़ुशि थिए पटके ॿधण ते चवंदो हुजे त पटको भलो ॿधरायो हुजे। वॾो बस इहो अव्हां नेकूं करे करे त हिन गजड़ होई वण ते चढ़े छॾो हुजे। पर असां नेकी कयूं था वरी तव्हां खटा था घणी कढायो तव्हांजो पटको खपायो। अबा न न ईअं कीअं ईअं पर ईअं यार कीअं चवंदो हुजे सफ़ा ईअं तूं इहो कहिड़ी ॻाल्हि चवंदी हुजे? ॿियो छा हुजे? पोइ छा माण्हू ॻाल्हाइण तूं रुॻो हुस में ख़ुशि लॻो पियो उस में कहिड़ी ॻाल्हि हुजे? ॿियो छा हुजे? अचे ई ॻाल्हाइण न बसि तुंहिंजी पाण तार निकितल हुजे। हा मूंखे ॻाल्हाइण कोन अचे हाणे तूं मूंखे सेखारींदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्कार। इधर भटिया दा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि हुजे चाचे खे ख़ैर अजीज तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि? हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे। अव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशि लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह अव्हां भेण जी दुआ सां जग में कीअं पिया? वाह वाह वॾी महिरबानी हुजे सभिनी खे कहिड़ो सलाम कमकार ॾींदो। कंदो हुजे भाऊ हिन वक़्तु? हे वक़्तु मां इहो जेको आहे न मिर्च ॾाढा मिर्च थींदा न किनी हुजे। हा मिर्च चूंडराईंदो अलाए मूं वरी सम्झो यादि करे पोइ ॿुधाईंदो हुजे। यादि करे पोइ ॿुधायो हुजेसि न बसि कमु ॿुधायो हुजेसि हा तोखे। पर यादि कयो हुजे की कहिड़ो ॿुधाईंदो हुजा। अदा हाणे थोरो जेको हुजे न इहे वरी थोरा खाई बि छॾींदो हुजे त दिमाग़ कमु कराईंदो हुजे ई त कमु कहिड़ो कंदो हुजे सो हिन करे कारा मिर्च खाए कारा मिर्च इहे ॻाढ़ा उन सां मगज सही थींदो हुजे। हिन लाइ ॻाढ़ा मिर्च सही हुजनि। चरो हुजे। हा हा हिन जो दिमाग़ कमु करे तूं बि थोरा खाई छॾींदी हुजे। हा हा मां खाई छॾींदी हुजां मुंहिंजो मगज हलई हलई। ॻाल्हि तोखे ईअं बि तोखे ॻाल्हाइण ॾांहुं न अचे वरी मूंखे छो ॻाल्हाइण ॾांहुं न ईंदो हुजे? हा वरी पोइ पुछंदी हुजे रामण हिनखे छा जवाब ॾींदी हुजे? हा हाणे मां हिन खां पुछां मां हिनखे जवाब कहिड़ो ॾींदी हुजां? हुनखे छा वारे वाह तूं बि मुड़ुस लाटो हुजे। हाणे इहो ॻाल्हाई रगो तुंहिंजा ठॾा फोटू कढां हिकिड़ो हिते लॻायां हिते हिकु लॻायां सॼो ॾींहुं तुंहिंजी नज़र लायां तुंहिंजूं आरतियूं लायां। बस अंधी इहा त तोखे ख़बर अंधी वरी अंधी हो मूंखे बार बार लपच न ॻाल्हाईंदो हुजे।
फोटू जे जाते सजो सोनो स्मार्ट माण्हू बीठो हुजे वॾो स्मार्ट हुजे कड़प सखा हुजे कड़प सखा हुजे कुंड पासो सजो स्मार्ट वॾो स्मार्ट हुजे सजो ईअं लॻो पियो हुजे जहिड़ो फिटल झंडर पियो हुजे हाणे ॿियो छा हुजे हा हे वरी ॾिस झंडर जी मकड़ीअ जड़ी बीठी हुजे हा, सही हुजे सही हुजे हलो पाण खॾ से कोन वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां दा दिलदार ज़रदारी ॻाल्हाए थो लुंडे शहर खां अल्लाह रखे कलोड़े जे होटल खां अदा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला हुजो साईं ख़ैरा दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैरा चाक चङा भला आहियो भई हा हा ख़ैर लॻो पियो हुजे अवां अवां सभु ख़ैर हुजे अवां ठीकु हुजो हा अजी राधा तो जे शिकायत आहे मुंहिंजी हिकिड़ी वरी कहिड़ी हा रामू खे दॿाईंदी रामू खे एतिरो त न दॿा थी अदा इहो न चवंदो हुजे बसि इहो मथे में मूं पाण हई हुजे पोइ हाणे मूंखे कढ़ी हा हा तुंहिंजे मथे में मां लॻी हुजे अदा तूं बि ॻाल्हि अहिड़ी करी न अदी आहे असांजी शरीफ़ आहे अदी ॾाढी भली आहे असांजी पर कावड़ जी थोरी तिखी आहे बसि ता कावड़ जी तिखे केॾां हुजे मिले या दा या घर जी माइटनि जी पढ़ायल हुजे त कॾहिं पढ़ायल न हुजे हा हा तिखा हुजो दिल जा साफ़ हुजो ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो दुआ दुआ ख़ैर लॻो पियो हुजे हिनखे माइटनि चयो हुजे त शादी करे वञी त कॾहिं ब्राह्मण खे घर में सुकून सां वेहण न ॾींदी हुजे सही दादा इहो असांजा कुझु दोस्त वेठा आहिनि नाला खणंदा हुजो दोस्तनि जा साईं हिकिड़ो रोज़ी ज़रदारी आहे आओ ऐं ॿियो अशरफ पंजाबी आहे आओ ऐं जलाल इमाम कलोड़ो आहे ऐं लाड़े कलोड़ो आहे वाह वाह सभिनी खे सलाम सभिनी खे खोड़ सारा सलाम हुजनि वॾी महिरबानी हुजे साल जिते रहो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे इहो छा चवंदो हुजे कि हिननि खां माइटनि पढ़ायो हुजे हाणे कहिड़ो मुंहिंजा माइट हिते तो रोज़ अचनि हिते तुंहिंजी मानी खाईंदा हुजनि तुंहिंजे मथां वजन हुजनि तुंहिंजे मथां ते ॿार लॻा पिया हुजनि हिकु मुंहिंजे मिटनि जी ॻाल्हि न कंदो हुजे बसि मां तुंहिंजी ॻाल्हि कई हुजे न छा चवी हिनखे मिटनि सम्झाए छॾियो हुजे कि जी शादी करे त रामण खे सुख जो साह खणण न ॾींदी हुजे कि मां साह कयो हुजे तोखे ॿुधाईंदो हुजे सॼो ॻोठ हुजे हेॾां हिकिड़ी हुजे बसि ॻाल्हि त साॻी सॼे ॻोठ खां सां हिकिड़ा इहो चङा हुजो हा हिकु वात जा खारा हुजो मन जा उजड़ा हुजो अहिड़ा बि माण्हू हुजनि त ईअं बीठल पाणी वांगुरु ॿोड़े छॾीनि असां ॻाल्हायूं पर नियत साफ़ रखूं मंजिला सां न हुजे मिठो करे ॻाल्हाईंदी हुजे कहिड़ो मां तोखां रोज़ अचे दुकान तां खंधो वठंदो हुजां जो तूं अहिड़ो ॻाल्हाईंदी हुजे कहिड़ो मां हट खोल हुजे तूं खंधो मूंखां वठी हलो हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम मुझे अदा केर कड़े शहर खां दा साईं मोहम्मद अनवर बनोद जहांगारन मां अदा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसो था काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी ॾिठो आहे प्रोग्राम आवाज़ वाह वाह दिलि खे चएसि त तव्हांजो प्रोग्राम ॾिसो ऐं तव्हां सां कचारी कयूं वाह वाह वॾी महिरबानी लख कुर्ब कीअं हुजे इलाइक़ो मौसम कीअं हुजे मौसम सर्दी आहे साईं ऐं माना सर्दी वारी मौसम आहे हींअर असां वटि जहांगारनि में जहांगारनि में थधी मौसम चणो मटर हेॾां पोखो हुजे लथो हुजे कीअं साईं असां वटि चणो मटर कोन थींदो आहे कणिक जो फसल थींदो आहे जेको मार्च अप्रैल में लहंदो आहे हा कणिक कीअं थी हुजे भला कणिक सुठी थी आहे माशाअल्लाह सुठी थी आहे कणिक बसि कणिक भले थिए अनाज भलो थींदो जे हेल त पोइ त माण्हू जा रंग ई रंग पोइ त ज़िंदगी सुहिणी लॻे बिल्कुलु अनाज जेको आहे न इंसान जो हिकिड़ो जियापो आहे अनाज खां सवाइ त माण्हू जी नथो सघे न हा बिल्कुलु सही चवंदो जी वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा लख लाइक़ हुजनि सो वॾी महिरबानी हुजे अवां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो छो ज़िंदगी में इहे वहिंवार कार वहिंवार ज़रूरु हलंदा हुजनि अॼु जेको हुजे सिंधी लोक अदब ॾियारो हुजे सो लोक अदब जे हवाले सां बि सुगड़नि खे ऐं सिंध जा जेके हुनरमंद हुजनि उन्हनि सभिनी खे बि मुबारकूं हुजनि पर हाणे वरी ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे तो ख़बरूं बि लाज़मी हुजनि इहे ख़बरूं ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा
दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे नज़र लॻाए मुंहिंजो ऐं आवाज़ में ई रहंदो हुजे सायो हुजे हेलो हेलो वालेकुम वालेकुम सलाम अबा खड़े वारा छा हाल हुजे ठीक हो जी हाँ रात लब तव्हां ठीकु हुजो अदा असांजे सभु ख़ैर हुजे इहो सदाईं त इहो ॿुधंदो हुजे बाक़ी अॼु वरी कहिड़ो को वरी हा ॿियो ख़ैर हुजे भला हाणे खड़े हा वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा लख लाइक हुजनि छा करी हो तूं साहु खणी हीअं करे कढो रेडियो हुजे जेको हीअं बटण बंदि करी मुंहिंजी अख नहीं हुजे मां हीअं ॾिसां त गॾ ढीअख सां ॾिसां तोखे त कहिड़ो मज़ाकूं करी तूं हींअर मजाक का कई हुजे बाक़ी छा हुजे हा मजाक मां ॻाल्हाईंदी हुजां ज़माने खे ॾिसां तूं हीअं हीअं करे हाँ मां खलो जा को काड़ी गाल कयो जा तू मां सुबह हिसारे में तू करी हिसारन वारो दौर वियो जे मां ॾिसां तोखे ओ अगे हिसार अगे हाणे काथे हिसार बाक़ी हुयो हाणे जॾो खारो हुजे इहो किथ छा हुजे मां ॻाल्हाईंदी हुजां तूं हीअं कंदो हुजे माना हे बटण हुजे जेको उन खे मां बंदि कराई हिम्मत बल हुजे मूं इहो ॾिठो हुजे त ही सियारो लॻो पियो हुजे अंधी पाणी पीअंदी हुजे वरी अंधी ॻाल्हि सम्झाइण लाइ पर अंधी छा सम्झाईंदो माण्हू ई हंब हुजे न पोइ माना तोखे कंहिं शइ ईअं चवंदो हुजे राधुल मुंहिंजी राणी मुंहिंजी प्यारी मुंहिंजी सोहणी मुंहिंजी मन मोड़ी हाणे अची तो कयो हुजे लॻो अंधी हा मुंहिंजी राधुल मुंहिंजी राणी मुंहिंजी जडड़ी मुंहिंजी अंधड़ी जडड़ी वरी छाजी जडड़ी हुजां प्यार नहीं हाणे इखलाक हुजी प्यार में सॾबो हुजे राधुल मुंहिंजी अंधड़ी मुंहिंजी जडड़ी मुंहिंजी जेडुल मां लॻाईंदी हुजां न हीअं हा हाणे ॾिस हाणे इन इहो सॾींदो हुजे मस्करी मूंसां न ॾेखारींदो हुजे मूंखे मां कहिड़े मस्करी कंदो हुजां बाक़ी सा हुजे रुॻो मस्करो करे अंधड़ी मुंहिंजी जडड़ी हाणे इहो बिल फचो हुजे तुंहिंजो ॻाल्हाइण जो तूं न हल छड़ हुजे तोखे पंहिंजी जनानी खमण हुई ॻाल्हाईंदो हुजे लफच तूं मूंखे सेखारी रमण हिन चयो मां हाणे मां हिनखे सेखारियो हुजे उहो तो चयो हुजे मां हिन में जडड़ी मिलायो हुजे हुन में मां अंधड़ी मिलायो हुजे हा पोइ हुन में को लफ़्ज़ हेॾे होॾे थी वेंदो हेॾे होॾे सो थींदो हुजे को अख़बार जी ख़बर हुजी सा हुजी अकुल हुजे कि न हुजी बस अकुल त खोड़ हुजे तूं वठंदी हुजी त ॾींदो हुजे अकुल हुजे कड़ो जेको हुजे फीथो हुजे जेको पंचर थी पियो हुजे अॼु अबा लोक अदब जो सिंधी लोक अदब जो ॾियारो हुजे हा उते हुजे हेता अदब ॻाल्हाए ॾिसो कड़ो अदब ॻाल्हाए पोइ छा हुजे अंधड़ी वारी जडड़ी हो त जो अदब हुजे जमाने खां ॿुधायो था लोक अदब जो ॾींहुं हुजे पंहिंजो अदब ॾिसो हुजे मूं इहो ई त हुजे असांजो हिकिड़े लफ़्ज़ मां 10 लफ़्ज़ ॿोलीअ खे एॾी वधीक असांजी ॿोली हुजे ॿोली वसी हुजे त वरी उन खमण साफ़ सुथरो छफाप ॻाल्हाए धांधलू न कंदो हुजे तूं बि जहिड़ो इलेक्शन वांगुरु धांधलू करी मूं धांधली कोई कोन हुजे ओ मुंहिंजी राधुल राणी 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 थी हुजी काणी 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 वरी हो कहानी यो किथां लफजांदो हुजे इहो यकदम खणी में गंढो हुजे हाणे शायरीअ में काफ़ियो ठाहिण ज़रूरी न साजो काफ़ियो हुजे हिकड़ी शायरी हुजे शायरी में हिकड़ी लाइन हिकड़ी जे ॿीअ में वरी ॿियो लफ़्ज़ हा ॿियो लफ़्ज़ त पोइ चङो चंदो हुजे न इहो ठाहे ॾींदी हुजी घड़े ॾींदी हुजी हा घड़े ॾींदी हुजी पोइ ओ राधुल मोजी राणी 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 मां चवंदी हुजां कि हा केॾो चवंदो हुजां राणी घणा दफ़ा चयो हुजे हा पोइ राणी बस हिते न कट कंदो हुजे थींदी हुजी तूं काणी 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 राधुल मोजी राणी राणी राधुल राणी हाणे थी हुजे मुक हा ॾिसो हाणे इहो अदब में मुक न हुजे अंधी मुक बसर खे हणंदा हुजनि हा
मुक जेका हुजे उहा बसर खे भाॼी बाक़ी तूं छा पाण खे सम्झी हाँ तूं छा पाण खे सम्झी सुगड़ सुगड़ अरे हाय सुगड़ वाह जो सुगड़ हुजी हे सॼो घर त जेको हुजे तूं ई ठाहियो हुजे तूं हलाई चलाई रधी पकी रोलियो बिस्तरा विहाड़ा ये सब तूं ठाहीं अब उस्ताद मूवी वारा है ईंदो हुजी ही लोक अदब जा रंग हुजन ही सर्जनहार असांजूं सिंध जूं न्याणियूं हुजन जेके उन्हनि ही रंग जेके हुजन ही सभु कया हुजन आई वरी असां वटि हिकिड़ो लोक अदब जो ॿियो बि रंग हुजे मुतो असां तयारु कयो हुजे हा हा लोक अदब जो जेको हुजे न हे वरी खट जेका वाॾण हुजे उन में जेको पंजो हणंदा हुजूं उहा बि असां वटि मौजूद हुजे ऐं वरी जॾहिं असां रसो वठूं उन में जेका असां विझूं काठीअ जड़ी गनी ओड़ो मुंह कयो हीअ बि बीठी हुजे सदा असां बि सॼो जेको हुजे न हिते असां ठाहियो हुजे लोक अदब सभु असां ठाहे रखो हुजे भगल मूर्ति जड़ी आहे सिकल खणा बीठो हुजे राधुल मोजी राणी राणी हाणे हिन में कोई हुका भोगॾो हुजे न पोइ सम्झंदो हुजे हिकु सिट टिप्पणी वात घन हणंदी हुजे कि मुंहिंजो नालो बि राधुल न हुजे तूं कंहिं टिप्पणी खां घटि हुजी हा तूं कंहिं अड़ो मुसां न कंदो हुजे टको अॼु सफ़ा टिप्पणीअ जी तती पई हुजी चङो हुजे ततल माण्हू चङो हुजे थधि लॻी पई जो न मेरे ततल हुजे ॿियो छा हुजे थधि में माण्हू ततल चङो हुजे या त बसि माण्हू कसल वठी वञे या सिल वठी वञे पानी पियंदी हुजी अंधी पानी पियंदी हुजी कहिड़ी मूंखे उञ लॻी हुजे कहिड़ो मां मच्छी खाधी हुजे कहिड़ो मां पलो तरे खाधो हुजे हाणे मूंखे तास लॻे मूंखे उञ लॻे पानी सियारो हुजे उन्हारो हुजे ज़रूर पियणु खपंदो हुजे हा मां पीअंदी हुजां पोइ जीअं तुंहिंजो इहो गलो खुशक थी हुजे भली करे आया में बि हिन कंदी हुजे खुशक न थियो हुजे साह त थोरी मुंझ थी पई हुजे हा सोढ़ थी हुजे हाँ सोढ़ है हा ओया मूंझ हां पो उन में ओहा खबर थी छो थी हुजे नाजरू माण्हू बीठा हुजन तो का त नजर ये गल है नजर विझने पो बस लगी वने तो खां त नजर बि ड्रजंदी हुजे मुखा नजर कोन ड्रजे हा नूर बता मुखा नजर खाई गई हुजे नजर चंदी हुजे या मुखे बा खाई वने न का परे भजंदा हो जो त नजर हुजे न न्या ॻाल्हाईंदी हुजा भगल रेडे जड़ो मोह करे ये ॾिसी मुखे भगल रेडो जड़ो हे जड़ी ओ पुरानी मोबाइल हो हाने चपड़ी वपड़ियूं धार अची हां चंगा थियो हुजे चपड़ी धार थे पो कम छी हुजे हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा के रुकड़े सर का बा फकीर अली मुराद लंड साईं सखर का तालको साला पट वाला अदा खुशो जी चंगो भलो बाहरियूं जन दुआ शुक्र अल्लाह जा ता बुदा से खुश लगा पे ओ खैरा साईं खैर लगो पियो जे मोहब्बतू अवा ठीक हो जो अल्लाह 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 खैर कर दो बस लगी पया झुड़िया दी लगी पया चारो लगो पिया एडा झुड़ लगो पियो जे हां झुड़ लगो पिया असाने पासे यो सब खैर हो जे अदा घर वाला सब ठीक हो जन दुआ जी अल्लाह जा ता बुदाओ खुश आयो असाने भी खैर लगो पियो जे कड़ो कम कार कंदा हो जो अदो खटू आणींदो हुजे केड़ो कम कंदो बार पढ़ाईंदो हुजे पंहिंजे घर जो खटू वाणींदो हुजे पंहिंजे घर जो ओ मां हुन खां हाले वाल पुछां को माण्हू ईंदो हुजे आयो वियो न खमण पुछे अदा ॾींदो हुजे हाले वाल खैर खुश चाक चङा भला कहिड़ो कम कार करो हीअं हिन वक़्तु कड़ी मसरूफ़ात हुजे कहिड़े कम में जेको हुजे रधल मंधल लॻा पिया हुजे माण्हू हाले वाल पुछंदो हुजे हाँ जेको हाल हाजर साम्हूं बीठो जो न का त न पुछो हुजे त अॼु लोक अदब जो ॾियारो हुजे रामण को बुसरियूं परचाए खाराईंदी हुजे को मिठी मानी कोसी रब यो प्यालो ही वात ते हलंदी हुजे बस लेक हुजी बुसरी खाईंदो हुजे बूथ बुंडी खाए मिर्चन सां मानी बुंडी हकल तलखना चखल करे लो घणी घणी ना कंदो हुजे बुंडी जड़ो सजा नी रगो ये मगज में सूर करा सदी मगज कहे घुमरो ने सदी
मथे में या सॼो ॾींहुं फरमेस रग फरमेस मूंखे हो खाराईंदी हुजे बसरी खाराईंदी हुजे मखण वठी ॾींदी हुजे आनो वठी ॾींदी हुजे कुकर जो बेदो खाईंदो हुजे ऐं ॿार लाइ माखी ॾींदी हुजे जहिड़ो हे कमु चला नंढड़ो ॾीकर हुजे हिन जी मां रगो फरमेस ॿुधंदी हुजां कलाम न हलाइणो हुजे न त माण्हू जंग मोह करे हलियो वेंदो हुजे वारो कंदो हुजे होॾी हिकु ॾींहुं ईंदो हुजे छोड़ो जेका जंग मोह करे जंग मोह करे वरी मोटी ईंदो हुजे आंधी सही होए त हुजे सुबुह जो टाइम हुजे माण्हू जंग मोह करे वरी मोटी हा चङो कंदो हुजे हा तूं वरी तोल खे त कावड़जी वेंदो हुजे हा मूंखे पर तो में हुजे ई कोन न माण्हू जंग मोह करे माण्हू उहा माण्हू खे हुजे त हुजे ई कान हुजे ई कोन छो बस हल त मूंखे अचेव छो जे माने मुंहिंजो जंग मोह करे वरी मोटी हा तो थियो हुजे बस हाणे तोखे हाणे इहो सुघड़ जो कमु हुजे सम्झी ना ना तोखे थींदो हुजे गुजारत में सही गुजारत सो हाणे बा हिकिड़ो कलाम हुजे सो अॼो के ॾींहं जे वारे सां अॼु 16 डिसंबर हुजे सिंधी लोक अदब जो ॾियारो हुजे डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब खे बि यादि करणु ज़रूरी हुजे अहिड़ा ॾाह सुघड़ ॾात धणी जेके हुजनि उहे सुहारी सिंध जी सूंहं हुजनि ऐं ॾात जो त वरी जेको ॾीओ हुजे लाट हुजे असांजे लाइ ख़ुशबू हुजे सॼी सिंध जेका हुजे हुन सां एॾो प्यार मोहबत रोशन थींदी हुजे चिराग ॿरनि हे मुल्क रोशन थिए हा उहो असांजो हुजे सुहिणो भिटाई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिंजो रिसालो हुजे जंहिं ॿोली असांखे सहेड़े लोक अदब जो रंग असांजे हथ में ॾेई छॾियो हुजे असांखे सेखारियो हुजे निवड़त आजिज़ी मोहबत हे जेको हुजे असांखे शांती सां हलण सेखारियो हुजे हा हा सो बेटा चयो हुजे त जीअं त असां पाण चऊं हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं वाह वाह हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं ॾंढिन सारो ॾींहुं छिनड़ मूर न सिखिया सो इहे सिंध जा ॾाह सुघड़ ॾात धणी ॾात वारनि जो जेको उस्ताद हुजे उहो असांजो सुहिणो भिटाई हुजे सो हुनरमंदनि लाइ इल्म वारनि लाइ शागिर्दनि लाइ महिराणी टीवीअ ते हिकिड़ो कलाम हुजे हाय हाय तालीम जिंदाबाद हुनर जिंदाबाद सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हाय हाय रामुरादा छा कयो रे 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 देखो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामुरादा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजो हलो हलो हेलो अदा केरु कड़े सर का बाबा ॻाल्हायो था नसीराबाद खां मेरा जमाली इरशाद नक्की अवा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम घणा ॼणा हुजो हिकिड़ो सलाम कंदो हुजे ॿियो वरी किथे गुम थी वियो हुजे ओ बा हलो तार तार निकिरी वई हुजे तार अधे खां फोन खां न न अधे अल्लाह मुंहिंजो पहिरियां हिकिड़े हलो कयो वरी उहो अलाह काॾे वियो रहिजे वरी ॿिए कयो अदा वरी ॿियो चयो हुजे भलाई हवंगार मां कंदो हुजां तो आगे तार निकतल हुजे हिननि जी मूंखे हो ज़माने सां न गॾाईंदो रलाईंदो हुजे छो पोइ हाणे इहो कीअं ॻाल्हाई तूं मूंखे हिन ॻाल्हि ते चिड़ लॻे राधुल मुंहिंजी जॾड़ी हो जिए सदा जिए ओ राधुल मुंहिंजी जॾड़ी हो जिए सदा जिए इहो छा लाडो हुजे न इहो इन में ईअं हुजे इहो कहिड़े सार लिखो हुजे मूंखे हुनजो नालो त ॿुधाईंदो हुजे साहिर पंहिंजो नालो न ॾींदो हुजे न छो न ॾींदो हुजे नालो जे जग खे ॾींदो हुजे नालो त हेजूं टाप टे गिलोली न बणाईंदी हुजां का मुंहिंजो नालो बि राधुल ई न हुजे इन जे करे हुन पंहिंजो नालो कढी छॾियो ओ राधुल मुंहिंजी जॾड़ी हो सदा जिए हले वरी मुंहिंजो बि ॿुधंदो हुजे रामण मुंहिंजो नोर आ सभिनी खां ज़ोर आ
भेट कयो त बि कंदासीं भले भले भेट कयो त बि रमण मुंहिंजो नोरा सभिनी खां ज़ोरिया भेट कयो त बि कंदासीं भले भले भेट कयो त बि हाणे इहे रड़ियूं करण हाणे इहो शाइर वरी इहो रड़ियूं मां कलाम ठाहियो हुजे न छो राधुल मुंहिंजी अंधड़ी ॾिसे कान कहाणी राधुल मुंहिंजी अंधड़ी ॾिसो ॾिसो अची राधुल अंधड़ी आई आई राधुल मुंहिंजी अंधड़ी हा इहो वरी इहो वरी नकुल करे नकुल हाणे नकुल मां खाइण जा हुजनि नकुल करे नकुल खाइण जा हुजनि वरी ईअं थोरा ई हुजंदा तूं वरी सारी अधी राधुल राणी सल थींदी हुजी तूं सुहिणी इहो सही हुजे ख़बर हुजे न हा वरी बि जिंदगी मूंसां गुज़ारणी हुजे अॻियां सूरन में जमाने खां छा हुजे हींअर त भले जमाने जे साम्हूं पाण खे हीरो करे हलो पोइ वरी जीरो मां तोखे करां हलो वालेकुम सलाम मुझे अदा केरु कड़े सर का अदा अदा तो खैर खुश इरशाद मक्सी डेरा मुराद जमाली का अदा छाल हुजे ठीक हुजो चंगा भला हुजो तबियतूं बहार हुजनि खुश खैर दुआ दुआ बहार अवां ठीक हुजो घर वारा ठीक हुजनि ठीक ठीक अल्हम्दुलिल्लाह कनई का पुराणी का गाल को मोहर को हाल को अहवाल खैर हुजे खैर खैर हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि रामूरा धाजा बा जी जी रामूरा धाजा रंग कीअं लॻंदा हुजनि बा सफ़ा अल्हम्दुलिल्लाह सफ़ा वीआईपी सबूत अॼु ॾिठो हुजे या प्रोग्राम खे आज ॾिठो हूंदो हेतिरा टाइम खां अॼु प्रोग्राम ॾिठो हुजे अदा हा हा टीवी वॾी महिरबानी हुजे वॾी देर महिरबानी ॾिठो हुजे पर दुरुस्त हुजे वरी बि भला कॾहिं न कॾहिं नज़र पइजी वञे त बेली इहो महराण त अहिड़ो बि हले पोइ न ख़बर सारे संभाले उहो टाइम ॾिसनि हा उहो टाइम माना सारे सनी ने पोइ बसि उन टाइम ते हीअं टीवी ते वेही रहनि के मोबाइल में वेहंदा हुजनि छा हुजे ईअं भले इहो इहो मां लहां इहो इहो प्यार मां जेको हीअं अची हाणे इहो मां तोखे प्यार कयो हुजे सो हाणे वरी कलाम हुजे अहिड़ो ई प्यार खे ॻाईंदो हुजे केरु हाय हाय अॼु लोक अदब जो ॾियारो हुजे त लोक अदब में हू त पंहिंजे टोपी सां ऐं यकचारे सां टिकुनि सां त असुल सफ़ा फिट लॻो बीठो हुजे जीअं मुंडीअ ते टिक उहो हुजे केरु जलाल चाटियो लोक अदब सुघड़ ॾात सम्झ इहे सभु इहे रंग हुन में शामिल हुजनि सो उहो पोइ कहिड़ी चवंदो हुजे जॾहिं उताक ते कचहरियूं क़ाइमु थींदियूं हुजनि सुघड़ ॾोर बेत मस्करियूं शादियूं मुरादियूं पोइ ते जलाल छा चए ओ एॾी देर करे छो त यार अचो एॾी देर करे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भली कार भली करे आया भली करे हुजो जी करे आया हुजो सदा ख़ुशि हुजो अबा कहिड़ो जुमन कहिड़ो जुमन कलोड़ा ट्रेशण वारो पोइ बा ट्रेशण ते वेंदो हुजे हेॾे घर हुजे सिक लगी हुजे तुंहिंजी सिक लगी हुजे सिक लगे जनानी के तोखे लगी हुजे ओ बा मेहमान हुजे दुर हिनखे सिधो कंदी हुजे जल्दी जुमन अला कहिड़ो हींअर दुनिया में जुमन बि सवे पर मेहमान खे बि दर खोलींदा हुजे ओ बा अबा हे त
पड्डी दन वारो यो कलोड़ा सा कयो हुजे दरड़ तेड़ हिकई हुजे वेचारे सा कयो हुजेस ओ परते मुंह ढकिंदी हुजे छो मुंह ढका बाहरलो मेहमान हुजे बहलो हुजे पंचाई बचरान साईं मुंह ढका हा हा परते थींदी हुजे मुंह परते थींदी बाहरलो मेहमान हुजे तू मुंह ढकिंदी हुजे ढका कर हम बुरको वठंदी हुजा हा वेहंदो जी अदा वेहंदो जी अदा जुमन हे ना वे भाई पी पुट पो हिकड़े ते वेही विंदा हो जो आईए वेंदा घर बाबा के वेहदा हो जो बाकी हां बाबा पी सा वेंदा नडड़े के गड वठी आयो जी जा हां सही चेत तो भला हला तो मां पे आओ भला चक्कर ले जाऊं हां ना भलो राम साहब राधा साहब जी ए मुजी जनान हाना इंदी हुजी हथ इंदी हुजी बा भली करा हुजी जी करा हुजी खुश हुजी चाक हुजी चंगा भलो बार बच्चा बनी बारो गोट राज ढोर ढग्गा सब ठीक सब खुश सबन सलाम मना पोड़न बोड़न सबन सलाम मना ता के साईं ता के पोड़न सबन सलाम मना पोड़न हां असा जी हेन कथा पोड़न सलाम न पोड़न बिना सबन हां करे थे तो फोन हुजे वो फोन अधड़े खां पुछा करे तू खुश हुजी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे अदा केर कड़े शहर का भा आप परवेज रांचो गुप्त आंतरे का अबा छाल हुजे ठीक हुजो चंगा भला हुजो वाह जी अल्हम्दुलिल्लाह ना बुधायो किसे हो सब खैर लगो पियो जे मोहब्बतूं जनावां जूं कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो माशाअल्लाह तमाम मज़ो के तकलीफ में वाह 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 इहे जेके अवां जी सारा हुसैन रास्ते के वतन का तमाम शो दिखी रहे हैं तमाम मकसद ऐसे समझ देखने में लगे वाह 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 वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा लख लाइक हुजनि साल जितो हुजो ख़ुशियूं माणींदा हुजो अबा बुलंदियां मुस्कुराईंदा हुजो अदा जो मन ॿियो ख़ैर हो साईं सब खैर लगो पिया दुआऊं ता मुआ वरी अचे भुलियो हुजा हां साईं त काके कांडेरे वारो जुमन हुजे सो उहो वरी चए त ट्रेशण मूं चयो ट्रेशण त पोइ जिते रेल हुजे ई को ट्रेशण थोरी हुजे टेम बिची वे ता नंढराऊ त मां आयो हुस न साईं हा मां केर न जुड़ो हुजे नंढराऊ आयो हुस टेम ब्राह्मण न जुड़ो हुजे त तू आयो हुजे बार साईं वञ त तू बपर है जी पाड़ हुजे बारड़ो आ पो हां बियो तू न जुड़ो हुजे त आयो हुजे हा इहो के चर्चो हणो सा हा चर्चो पो भोग करे पो हे भोग करे हा पो इहो वरी ॾिसंदी हुजे ता उन के जो कोन दाबारी पोड़ो करे जो नंढड़ो आ बार नंढड़ो लकड़ो हुजे बाकी तो खैर हुजे बियो सब खैर सभा लगो खुश लगो अल्हम्दुलिल्लाह सब खैर कमकार कंदो हुजे अॼुकल्ह बस रे अस्पताल डॉक्टर फता राजपर आहे ॾाढो अस्पताल के नौशहर के सही मचाए छॾियो हा हा ख़िदमत गरीबन जी सभिनि जी अड़ी करे पियो तूं त छा के सलाम बि ॾाढा नहीं उते तो थापट वाली करे पट्टे वाली उते हा ओ थपट वाली पट्टे करे वाली, हा। चपड़ासी उते नौकरी मिली हा वई साईं हुजे डॉक्टर के साहब नौकरी वठी ॾिनी नौशहरे में शहर में नौशहर में इन सिविल में हा हा ओ न डॉक्टर तो फता ॾिनी हा हुजे तव्हांखे सलाम बि ॾाढा हाँ, नहीं। डॉक्टर फता ॾाढो भी भलो माण्हू अथव, हुजे हा, भलो हाँ, माण्हू। माण्हू जी ख़िदमत करे जी, जी, हा। गरीबन जो ख्याल करे जी, जी। हे अवाम जी ख़िदमत करे गरीबन खे मुफ्त में दवा न हा, ॾिए साईं, ॾींदो ॾींदो हुजे हा। ॾींदो हुजे हा साईं नाला लाइ चवनि त गरीबन खे पर्ची लिखी ॼण दवा ॿाहिरां वठंदा माण्हू भलो अथव साईं ॾाढो ख़िदमत पाण कंदो। भलो हुजे पाण भी भलो हुजे माण्हू पंहिंजे सुर भलो हुजे हा हा न बिल्कुलु, सभु ॿिए भलो। जे लाइ न हुजे न पंहिंजे सर पंहिंजे लाइ न हा ॿिए पाण लाइ न भलो आहे त ॿियो बि भलो आहे न साईं ॿियो ॾींदो हुजे हवाले अम्मा पोड़ी ख़ुशि हुजे अम्मा पोड़ी ॾाढी ख़ुशी वेठी आहे हाँ साग को साग का पल्ली को चांवर जी मानी पे ते जांस राधा के ऐं रांधर साहब खे अची पली ऐं साग खाई वेंदा हाणे इहो वरी असां खाई वञूं ॿधी हड़ न ॾिनी हुजे साईं वो पोड़ी ओ मासी। पोड़ी भले साईं। हुजे साग ओ गढ़ मासी। खाईंदी हुजे वञी थींदा हुजे न ठॾ खेर पंहिंजे घर में ठाहींदी हुजे न पोइ हाणे वो असां गाना त ॾींदी हुजे वेचारी पोइ हाणे असांखे निभाग हुजे घर खां निकिरो ई कोन न न हाणे पोइ हाणे साग लाइ बि माण्हू पटको ॿधी निकिरी पए नौसहरे नो हल त कलोड़ा स्टेशन हल हाणे इहो साग नंढड़ो तूं छा पढ़ी स्कूल में वञी को बेत बेत यादि हुजे पोइ छा पढ़ी बाक़ी ॿुधा न पुट बेत यादि न हुजे हिनखे उहो इन जे बदिरां उनजो वॾो ॿुधाईंदो ॿुधाइसि न बेत ॿुधाइसि बेत खां पोइ मां ॿुधाइसि अबा ॿुधो हाणे ॿुधो को कुझु बि हिनखे यादि न हुजे इहो हुजे, अबा ॿारनि खे बि तव्हां पढ़ाइण में होशियार कंदा हुजो साईं ॿार होशियार थींदा था हलनि थींदा हुजनि तुंहिंजी उमिरि में बिलोड़ होशियार भला हुजे। खेलण ईंदा हुजे न हाँ गिटी डकर खेलण अची फिर सोंटो खेलण ए अची सॼी तूं हाणे चांहि जी कंदी हुजी
अदा जमाना ॿियो ख़ैर साईं साईं दुआऊं अल्लाह जा कर कोडियूं एॾां कॿटी थींदी हुजे हाँ साईं जबरदस्त हिन मेला मेख खे सिधो कंदो साईं मेला मला खड़ा फर्स्ट क्लास चल पिया कबटियूं मेला हर शे जे भई मल एॾां मतिलबु कोडी कोडी एॾां जाम थी जाम जाम से कोडी जाम है पंहिंजे बाहूं भंजरा छॾींदे माण्हू एॾी कोडी आहे मखे बि न साल लहणो हुजे कोडी साईं बस अचिजो चल मां त बाहूं भॼाए छॾियो हल ख़ैर साईं हुजे लाज़मी हाणे बाहूं त भॼंदियूं न हा कबटी में जवाननि जी बाहूं ना वो भॼंदियूं मतलब खेड़ी तू हा मल बि मतिलबु पर कोडी कोडी एॾा मशहूर हुजे मशहूर मशहूर कोडी मशहूर रांदीगर हुजनि हा साईं भल कद कोन हुजनि बाक़ी रांदि जा अहिड़ा हुजनि साईं कद खे न ॾिसबो आहे न हा कद न ॾिसबो आहे पाण चांहि पी मानी खाई साईं ठीकु आहे साईं बसि अलाह ख़ैर कंदो हा। बसि तव्हां सां मिलण आयासीं आओ। ऐं असांजो चकर ईंदा सिक लॻी तव्हांजी आओ। नंढड़े जो बाबा मां भला थो चङो पोइ मुंहिंजो चङो हाल थियो छा? हुजे पोइ नंढड़े चइजे जे अमड़ कोन चइजे त भाॼी सां मिली ईंदी हुजे न न न बसि लिकी पारां आयो मांस न छॾींदीसि हा। हा चवंदी पढ़ पर लिक चयोमांसि हली हाणे लिकी तूं चालू बि माना भाॼी खे वठी निकिरण लाइ न तोखे साईं। बि बरो हुजे साईं न। किरावा महांगा न ॾिसो महांगाई केॾी आहे बसि हाणे चांहि पी छा मानी जो बंदोबस्तु करे राधो तूं बि जल्दी कंदी हाँ कथी हो जा तू तो सर पटे वियो हुजी थलो मोकिलींदा हुजूं न जा भला हाणे तूं बि हाणे को चांहि वांहि जेको पचा चल पचा मैं यार कोन जे बाहर वनी गिला न कंदो हुजी न भाऊ न न न मानी ॿधी आहे मां पंहिंजी मानी हा मानी ॿधी तव्हांखे मानी खाइणो ॿधी आहे गॾिजी होॾे। खाऊं था गॾिजी खाऊं मानी इहो ॿधी आहे असां वटि हुजे रीत हुजे माण्हू अचे त वञो खणी अचे वरी खाधो पीतो गॾिजी सोजो की रिहाण खे कंदा हुजूं हिते मोकिलाणीअ अॼु में का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामो इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सो हुजूं भाऊ जुमन जेको हुजे कलोड़ा टेशन वारो उन सां गॾु असां वठंदा हुजूं मोकिलाणी वॾी महिरबानी हुजे नंढड़े जी बि महिरबानी वॾी हुजे महिरबानी जो आयो हुजे महिरबानी, सिक लगी अलाह हुजे कुझु कुर्ब न। हुजनि अमर खे पढ़ी खे सभिनी खे सभिनि खे सलाम सलाम ॾींदो तव्हां हुजे सभिनि खे हाणे सलाम वेहंदो हुजे त चांहि महिरबानी कराईंदा महिरबानी सो सॾ में सॾु हुजे रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे साॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अवां सां गॾु हुजूं पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो दुआनि में यादि रखंदा हुजो हाणे हली को बाह ॿारींदो हुजे भाऊ तूं वेहंदो हुजे मां चांहि ठाहींदी हुजां तव्हां हा पीउ पुट पाण में हा कचहरी कचहरी कर करो मां चांहि ठाहींदी हुजां मां हिन सां कचहरी करां तूं कॾहिं कमु करे जान छॾाईंदो हुजां भला हाणे हाय हाय राम राधा छा गए